अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा आहियो? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? अलाह जे फज़ल सां करम सां तव्हां ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, अलाह जे रहमत तव्हां ते वसंदी रहे। अॼु जामे मस्जिद में मौजूदु आहियूं। साईं मौलवी मोहम्मद इब्राहिम पंवर साहिब सां मुलाक़ात कंदासीं। साईं सां हेलो हाय सलाम दुआ ऐं साईं सां मिलूं। साईं जिन अंदरि वेठा आहिनि तो मिलो मस्जिद सगोरी जो जेको स्थान ॾिसो, हीअ आहे वेरांडो मस्जिद सगोरी जो, जामिया मस्जिद। वेरांडो मस्जिद सगोरी जो। हीअ साईं जामिया मस्जिद जो अंदरूं हिसो। हीअ अंदरूं हिसो आहे। तक़रीबन हीअ जेका सा आहे लंबाई हिन जी 40 फुट थींदी साईं हीअ डिघ, ऐं हीअं जेका सा आहे 13 फुट आहे मस्जिद सगोरी साईं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वरा ख़ुशि आहियो? सभु ख़ैर साईं? तबियत कीअं? अलाह जा कराम। साईं असांजो हाफ़िज़ सगोरो साईं मोहम्मद इब्राहिम पंवर साहिबु, साईं जिन सां कचहरी कयूं था। तव्हां ॿुधो तव्हां ऐं ॾिसो बि सही। साईं जिन जो पूरो नालो साईं मोहम्मद इब्राहिम ज़ातिया पंवर। साईं 15 सालनि खां वठी असांजे हिन मस्जिद सगोरी में ॿारड़ा पढ़ाईंदो आहे। जसो आहे साईं खे जो पंहिंजो घर ॿार छॾे ऐं पंहिंजे इंसान ज़ाती ख़िदमत करणु ऐं सही वाट ॾिसणु। साईं जिन जेको सो काफ़ी अरसे खां जेको सो मुसलसल गुरबत जे ज़माने में साईं खे पघार पेतिरी असीं किथे था ॾियूं। शाबस हिन माण्हू जसो आहे जो जेको सो पंहिंजो 24 कलाक नमाज़ पढ़ाए, ॿारनि खे पढ़ाए थो, ऐं उन खां पोइ जेको सो सरगर्मियूं जेके इंसान ते अचनि थियूं, मौत फ़ौत, उन्हनि में साईं गॾु हूंदो आहे असां खां ॾुखनि सुखनि में। साईं जिन वेठो आहे। साईं वरी पंहिंजो कचहरी पाण ॿुधाईंदो। साईं तव्हां घणा ॿार साईं? साईं 5 भाइर आहियूं साईं। अच्छा, वॾा तव्हां? हा जी। अच्छा, ॿिया नंढा आहिनि? ॿिया नंढा आहिनि। उहे किथे साईं पढ़ाइनि? पढ़ाईंदो आहे हिकिड़ो मेहड़ पढ़ाए। अच्छा। ॿियो काज़ी अहमद पढ़ाईंदो आहे। काज़ी अहमद दौड़ कंडियारो। ॿिया हिकिड़ो पढ़ंदो आहे दादू। जी जी। ऐं साईं मुंहिंजो ॿियो वरी फुलजी स्टेशन पढ़ाईंदो आहे। फुलजी स्टेशन। हा हा साईं। इहे भाइर आहियूं। माशाल्लाह। पढ़ंदो आहे मदरसे में। हा। अच्छा, वाल साहब छा करे साईं? असांजे वाल साहिब ॿनी वारे जो कमु थोरो घणो कंदो आहे। हारी माण्हू? हारी आहे। हा साईं, हारी त ज़िंदगी त गुज़ारणी आहे। साईं जी पंहिंजी पर्सनल जॻह बि साईं दादू शहर में ठाराई, पर ही ॿाहिराड़े माण्हुनि जेके से शहर में पसंदि नथा कनि रहणु, पोइ साईं वारा ॿाहिरि हूंदा आहिनि। ऐं जसो आहे साईं खे हिन दौर में, अहिड़े महांगाई दौर में 4-5 हज़ार साईं जी पघार, हाणे 5 हज़ारनि मां छा थो थिए। सो तव्हां दोस्त आहियो, भाउर आहियो, जेके ॾिसण वारा आहियो, साईं खे दुआ कयो। साईं जी जेके से रखण वारा या असां ॻोठाणा मिली जेको ताउन सां जेको सो साईं जी पघार बि जेका असां वधाइनि। ऐं छा थो थिए साईं, अॼुकल्ह ॾिसो न नौकरियुनि वारनि जी पघारूं केॾियूं तमामु सुठियूं आहिनि। 50,000, 70,000, लख, 1.5 लख रुपया। हाणे हाफ़िज़ सगोरे जी 5,000 पघार छा आहे साईं? 5,000 त ॿारनि जी ख़र्ची आहे। सो अलाह साईं खे जसा शाबस आहे। अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾींदोसीं, साईं जी ख़िदमत कंदासीं। साईं सां वेठा हुआसीं, हाल ओरींदे। साईं जा नंढड़ा ॿार पढ़नि पिया, तालिब, उन्हनि खे बि तव्हां ॾिसी सघो था। ॾेखारियां थो तव्हांखे। हीअ जेके 2-3 घड़ियूं साईं सां मुंहिंजो हेलो हाय थी वञे। साईं खे घुराए अथमि, साईं वेठो आहे। ऐं अलाह कंदो जिते हुजो तव्हां ख़ुशि हुजो। असांजे चैनल खे, असांजे हिन वीडियो खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं लाइक बि कयो। इहा तव्हांजी स्पेशल असांजी महिरबानी थींदी दोस्तो। ॿियो त हाणे तव्हां खां कुझु कोन था घुरूं। असांजी सिर्फ़ु इहा इल्तिजा हूंदी आहे त सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं लाइक कयो। इहा असांजी असां ते तव्हांजी महिरबानी जो हिमत अफ़ज़ाई थींदी, असांजी इहा शइ अॻिते हले। सो ॾिसूं था साईं जा तालिब पढ़नि पिया, उहे बि तव्हां सां मिलायूं था ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो। साईं मस्जिद जो अंदरूं नज़ारो। मस्जिद जी बैटरी आहे। हे साईं आहे मशीन ईंदो आहे आज़ान जे करे ईंदा आहिनि एम्पलीफायर सां। हे चार्जर। हे जेको उन खां पोइ साईं जो बिस्तरा या साईं जो क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा पियल आहिनि।
ये से कुरान शरीफ है। ये से महराब पेश मोहम्मद की जगह। ये से मस्जिद जो अंदरू नज़ारो सही कलाम पाक अल्लाह जा कलाम सैयदना मोहम्मद छत जो नज़ारो। ऐसे वेरांडो साईं तालिब पढ़नि पिया ॿाहिरि। दुआ कयो तव्हां दोस्तो हुननि मां हाफ़िज़ आलिम कारी क़ुर थियनि जीअं त हू पंहिंजे नंढे नसुल खे जेको सो पढ़ाए सघनि, जंहिंमें नियाणियूं बि आहिनि ऐं छोकिरा बि आहिनि। ऐसे तालिब कुरान शरीफ पिया पढ़नि, दुआ कनि त ही पढ़ी हाफ़िज़ थियनि क़ुर जा। हे हाफ़िज़ थींदा क़ुर जा पढ़ी ऐं इंसान ज़ाती ख़िदमत कंदा। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐसे तालिब असांजा पढ़नि पिया। तालिब असांजा पढ़नि पिया। तमामु सुठो पढ़ो बाबा पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र बि कयो। हा हे मनो असांजो नवाज़ भाई जो, हे अमियूं असांजूं, हे अमड़ियूं असांजूं पढ़नि पियूं। ओ ॾिस मासी कमाल पाई आहे। हा माशाअल्लाह माशाअल्लाह। डॉक्टर कबीर पायो आहे साईं। डॉक्टर कबीर साईं ही नंढड़ा तालिब साईं जा, साईं जन पाण ख़िदमत पिया कनि। ही चंगेज़ खान जो भाउ साईं। हा हे साईं अमियूं असांजूं पढ़नि पियूं। माशाअल्लाह पढ़ी दुआ कजो साईं के। शाबाश शाबाश पढ़ो, शाबाश शाबाश पढ़ो पुट शाबाश पढ़ो। किलो घट पढ़ो जाम। साईं जा तालिब साईं पंहिंजी महिनत करे पियो, अल्लाह से अजर ॾींदो साईं खे। ॿारड़ा पढ़ाए पियो ॻोठ जा। मन को हीरो पैदा थिए, हीरो अचे इन इंसान ज़ाती ख़िदमत करे। हे नंढा तालिबनि पढ़ी तयारु थी वेंदा। अल्लाह साईं खे दुआ आहे तरफ़ साईं जे दरबार में त हीअ पढ़ी तयारु थी आहे न त असां इंसाननि कमायो। हीअ साईं असांजे मसूद सगो जे अंदरूं वेरांडो। हे सी ॿाहिरियों मंज़र, मस्जिद जो ॿाहिरियों मंज़र साईं।
यही सी मस्जिद जी ॿाहिरीं मंज़र आ तो अंगण बस सगुर में हिन में लॻल साईं ये तालिबन जी जुतियूं तालिबन जी जुतियूं दोस्तों जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो असांखे दुआनि में यादि असीं तव्हांखे हर वक़्तु यादि कंदासीं इंशाअल्लाह असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो तव्हांजी महिरबानी थींदी अलाह साईं तव्हांखे आबाद कंदो हीअ घटिया मंज़र ॻोठ जो घर पिया वञूं हे साईं साकिब हुसैन शाह अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहिनि ख़ुशि आहियो दुआ अल्हम्दुलिल्लाह साईं साकिब असांजो नंढड़ो साईं अता हुसैन शाह जो फर्ज़ंद साईं गाज़ी चवंदा आहियूंसि ऐं वॾड़ो पुटु हीउ अथसि साईं पढ़ंदो आहे हाई स्कूल सन में हा न नमाज़ पढ़ी आई हाँ नमाज़ पढ़ो ऐं साईं खे वरी सलाम ॾिजां ऐं तव्हां जेको सो जिते बि हुजो ख़ुशि हुजो साईं वारनि खे बि हेलो हाय करे छॾ जेके ॾिसण वारा आहिनि हेलो हाय करे छॾ साईं हा ठीकु ठीकु महिरबानी साईं रसूल बख़्श हाजी रसूल बख़्श साईं असांजो मामू आहे आहे जा तबियत ठीकु कान अथसि पियो हले अलाह साईं शफ़ा ॾींदो तकलीफ़ हिन वीचारे खे आरज़ू थी वई इहो जेको अधरंगो थींदो आहे न इहो उन अधरंगे जी हिनखे तकलीफ़ अची वई हाणे जीअण करण जेॾियूं वॾा वस कया हाणे वीचारो पंहिंजो दुकान तां वेंदो आहे दुकान खां पोइ घर तो हींअर वञी पोइ दुकान ते पंहिंजे छोकिरा अथसि जावेद जो दुकानु आहे यादगिरीअ जे लाइ इंसान खे दुनिया बि ॾिसे तोखे हा दुनिया बि ॾिसे अलाह साईं ख़ैरु कंदो ठीकु ठीकु हीअ मां सात जान हाजी अकबर जो मैं हूँ पारड़ा ही ये सोहेल जा कबूतर ये सोहेल जा कबूतर साईं वञनि पिया पंहिंजे आखिरनि पंहिंजे घर में हे ॾिसो जावेद साम्हूं शौक़ीन हुआसीं उन वठी न हुआसीं जावेद साम्हूं साईं तालिब असांजो उस्ताद ट्रैक्टर जो ड्राइवर चए थो ट्रैक्टरनि जी रेसलिंग जे लॻाइणी आहे त मूंखे मैदान ते लाहिजा कुझु हेठो सभु ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह दुआ लॻी पई आहे ख़ैरु लॻो पियो आहे हाजी अख़्तर सॾु कोन नो हा ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे तयारु केॾी महिल आयो हुईसीं सफ़ा हा हीअ ज़मरा जो ट्रैक्टर आहे रोज़ी करण वारो हीअ पंहिंजो ट्रैक्टर बनी ॿारो लोडिंग बोडिंग जेका थिए थी पंहिंजो सो पंहिंजो तालिब कमु कंदो आहे जाम शोरे हूंदई हिते अच्छा माना जाम शोरे में जेको सो इहो पाणी जो टैंकर आहे न हे पाणी जो टैंकर जी रोज़ी जाम शोरे में भली आहे हा न साईं आऊं अञा हाल फ़िलहालु अञा नंढड़ा आहियूं हा हा अलाह साईं ख़ैरु अञा नंढड़ा आहियूं जॾहिं वॾा थियूं दोस्तो हीउ ग़रीब माण्हू ॻोठ जो मंज़र उस्ताद वञे पियो
माशा अल्लाह, अल्लाह साईं कर।